सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। ज़हर ज़िंदगिया और सलाम। हित पोतो आहे इहा हक़ीक़त रेस हाकिम खान खे ॿुधाइणी ई पवंदी। बता तूं हिते बीह, मां मोब खे रेस वॾे सां मिलाए अचां। ठीकु आहे, तव्हां थी अचो, मां हिते बीठो आहे। अच्छा जी कमल खान, फिलहाल वलू खे नाहे मारणु, वलू खे मारण जी का बि ज़रूरत न आहे। कमल खान पोइ हिन मां हथु कढणो पवंदो। जेकॾहिं हथ था कढूंसि असां सभु फासंदासीं। कमल खान हिन खे घणो वक़्तु असां रखी नथा सघूं। कंहिं वक़्तु बि हाकिम खान जे माण्हुनि जी असांजे मथां नज़र पइजी सघे थी। वलू खे उतां कढी कंहिं महफ़ूज़ जाइ ते वञो ऐं देरि न कयो, हींअर जो हींअर निकिरी वञो। ठीकु आहे कमल खान, असां हिन खे हींअर ई हितां कंहिं महफ़ूज़ जाइ ते मुंतक़िल कयूं था। पोइ हिन कम में देरि न कयो। कहिड़ो हुकुम आहे को यार? बख़्शू हिन खे हितां कढणो आहे। तव्हां मूंखे नथा मारे सघो, न आहे लिकाए बि सघो था। इहा ख़बर त तोखे हाणे पवंदी त असां छा था करे सघूं। अॻियां थी तुंहिंजे हिते अचण जी असांखे ख़ुशी थी। मुंहिंजी न तव्हां सां दुश्मनी आहे, न वरी हाकिम खान सां का ज़ाती दुश्मनी आहे। असां त इहो था चाहियूं त जेके असांजा मुजरिम आहिनि उहे असांजे हवाले कयो, पर अलाए छो हाकिम खान ज़िद ते अची वियो आहे। इहो ओठो ऐं कमाल खान एॾा ज़ालिम आहिनि जो इहे पाण त मरंदा पर इन हाकिम खान जो बि सिर खणंदा। इहे तव्हां वॾनि जा मसइला आहे। इन विच में अची करे मां ॻाल्हाईंदुसि न त हाकिम खान मुंहिंजी कोन ॿुधाए। इहा त मूंखे बि ख़बर आहे त उते तव्हांजी कोन हलंदी, पर मूंखे इहो ॿुधाए त तुंहिंजो हिते अचणु उन जे पोयां कहिड़ो मक़सदु आहे? हिते मां पंहिंजे भाउ खे छॾाइण लाइ आयो आहियां। उनखे त मां राति ई आज़ादु करे छॾियो। हिबत खे मूं पाण चयो त उनखे तव्हांजे ॻोठ जे ॿाहिरां छॾे अचे। वैस गफ़ार खान अदा वापसि नाहे पहुतो। जेकॾहिं तव्हां हुनखे छॾणु नथा चाहियो त सिधी ॻाल्हि कयो, बाक़ी ईअं दोखे का कमु न वठो। माण्हू ग़लति कलामी उन सां कंदो आहे जंहिंखां ख़ौफ़ज़दा हुजे या ड्रिगल हुजे। न ई मां ड्रिनल आहियां, न ख़ौफ़ज़दा आहियां, न ई वरी परेशान आहियां। पोइ हक़ीक़त खे लिकाइण जो को बि जवाज़ ई कोन थो बणिजे। असां तव्हांजे भाउ खे आज़ादु करे छॾियो आहे। जेकॾहिं तव्हां हुनखे ॻोठ ताईं पहुचायो आहे त हू मूंसां ज़रूरु मिले हा। थी सघे थो त कंहिं वेझे मिट जे घर वियो हुजे ऐं तव्हां सां न मिलियो हुजे। छा तव्हां ॿिन्ही जे विच में कावड़ त न हुई? कमाल खान राति रबन हिते ईंदो। हाणे तूं मूंखे इहो ॿुधा त इनखे कीअं चुकाइजे? मीरा खे मारण खां पोइ रबन बाग़ी बणिजी वेंदो ऐं असांजो को बि चवणु कोन वठंदो। बाक़ी जेकॾहिं रबन खे मौत जो ख़ौफ़ ॾियारणो आहे त पोइ असांखे राति वारिस खे मारणो ई पवंदो। जॾहिं असां रबन जे साम्हूं वारिस खे मारियो त पोइ रबन ख़ौफ़ में विकोड़जी वेंदो। मां पाण ई इहो सोचां थो त इन रबन खे मौत जो ख़ौफ़ ॾिराइजे, जेसीं ताईं रबन जे मथां मौत जो ख़ौफ़ न छाइबो असां हुनखे कॾहिं बि झुकाए न सघंदासीं। पोइ हुनजो इहो ई हलायो ठा त तोखे पंहिंजे सोट जो मौत
क़बूल करिणो ई पवंदो। सौट जे मौत जो मूंखे एतिरो ॾुख न थींदो जेतिरो ॾुख गफ़ार ख़ान जे बची वञण जो थींदो। जॾहिं रबन जे साम्हूं असां वारिस खे मारींदासीं त रबन जे पेरनि जे हेठां ज़मीन ई निकिरी वेंदी। ऐं मीरा खे बचाइण लाइ अदा गफ़ार ख़ान जो खून ज़रूरु कंदो। पोइ त मां बि सम्झां थो त असांजूं सखणियूं धमकियूं रबन ते को बि असरु न कंदियूं। इन करे चवां ई थो त हाणे रबन खे मौत जो नंगो नाच ॾेखारिणो ई पवंदो। पोइ अॼु राति वारिस जो मौत पको सम्झ। ऐं पोइ तूं फिरी न वञ उठा। उन जे मौत ते मूंखे को बि एतबार कोन्हे। राति रबन अचे उन्ही जे साम्हूं अॼु राति वारिस जो सीनो कोलनि सां छिन परुनि कयूं था। मञिया थो त अदा मञे रईस हाकिम ख़ान जे चवण में अची तव्हांजे मुखालफ़त में मैदान में अची बीठो। मूं अदा खे बार बार रोकण जी कोशिश कई पर हुन हिक बि न ॿुधी। हिन करे असांजे विच में थोरा घणा इख़्तिलाफ़ हुया पर एतिरा बि वधीक इख़्तिलाफ़ न हुया जो हू आज़ादु थिए ऐं मूंसां न मिले। बाबा लॻे थो त इन नाराज़गी जे करे वलू तव्हांजे घर न आयो आहे। तव्हां वलूअ जी जांच पंहिंजनि मिटनि माइटनि खां कयो। बाक़ी तव्हां यकीन कयो त असां वलूअ खे आज़ादु करे छॾियो आहे ऐं वलू तव्हांखे अहिड़ियूं हक़ीक़तूं ॿुधाईंदो जिन खां तव्हां अणॼाण आहियो। हक़ीक़तूं ओठो ऐं कमाल ख़ान तव्हां सभिनी खे कीअं ब्लैकमेल कंदो। रबन हिन वक़्तु मोहब खे असांजे ॻाल्हियुनि ते भरोसो कोन ईंदो। जॾहिं हिन खे पंहिंजो भाउ ॿुधाईंदो न पोइ ई असां ते यकीन कंदो। गफ़ार ख़ान मूंखे इजाज़त ॾियो। आउं हिन हक़ीक़त सां वापसि थो वञा त तव्हां मुंहिंजे भाउ खे आज़ादु कयो। हू आज़ादु थी वियो आहे। तव्हां जॾहिं हुन सां मिलंदो न त तव्हां बि हक़ीक़त खां वाक़ुफ़ु थी वेंदव। रबना मोहब खे हिफ़ाज़त सां ॻोठ जे ॿाहिरां छॾे अच। ठीकु आहे साईं चओ। बाबा साईं किथे वलू दुश्मननि जे रुख़ त नाहे चढ़ी वियो। उते छा आहे त ओठे ई कमाल ख़ान जा माण्हू बि मौजूदु आहिनि। जेकॾहिं उन्हनि जे रुख़ चढ़ी वियो न त हू वलूअ खे मारे ऐं उन जो इल्ज़ाम असांजे मथां आणंदा। बख़्शू तूं हिन जो ख़्यालु कर त मां जेसिताईं कमाल ख़ान खां थी अचां। गोहर तूं हिन खां बेफ़िक्र थी हलियो वञ। जेकॾहिं हीउ को मसइलो करे या को ख़तरो महसूसु करी न त हिन खे गोली हणी छॾिजांइ। इहो ई असांखे हुकुम मिलियल आहे। ठीकु आहे। तो ॿुधो न गोहर छा चयो। तूं त भुलियल आहीं। हे हितां हलिया वेंदा। तूं त हितां जो आहीं न। हिके ई ॻोठ जा आहियूं। तूं काॾे वेंदी। तूं मूं लाइ परेशान न थी। पंहिंजो सोच पंहिंजो। मुंहिंजी त ज़िंदगी हुई। गफ़ार ख़ान खां बि बची हिते पहुतो आहियां। जे अञा बि ज़िंदगी जा 4 ॾींहं आहिनि त तव्हां नथा मारे सघो। गफ़ार ख़ान रहम दिल आहे। बाक़ी हिननि मां रहम जी उमेद ई न रखजांइ। तव्हां सां धोखो पियो थिए। कमाल ख़ान ऐं ओठियारा पंहिंजी दुश्मनी में तव्हांखे इस्तेमालु पिया कनि। थोरो सोच मोहिबा थोरो सोच। जेकॾहिं वारिस ऐं मुंहिंजी घरवारी खे हुते मारियो वियो त पोइ छा तव्हांजे असांजे विच में दुश्मनी ख़तमु थी थी। ॿिनि क़ौमुनि में जहिड़ो शुरू थी वेंदो जेको सालनि ताईं हलंदो। इन खां सुठो नाहे त तव्हां कमाल ख़ान ऐं नोठे खां लातालुकी जो ऐलान कयो ऐं पंहिंजे ॻोठ मां उन्हनि खे तड़े कढो। रबन इहो असां बि सम्झूं था ऐं कोशिशि कंदुसि त हाकिम ख़ान खे सम्झायां ऐं हू सम्झी वञे। ॾिठो वञे त तूं वारिस जे चाचा जो कातिल आहीं मोहब। जेकॾहिं असां चाहियूं न त तोखे हिते मारे तुंहिंजो लाश तुंहिंजे ॻोठ में फिटो कयूं। पर इहो करण जो हुकुम रईस गफ़ार ख़ान असांखे न आहे ॾिनो। छो त असां तव्हां सां दुश्मनी वधाइण नथा चाहियूं। इन जो इहो मक़सदु न आहे त असां कमज़ोर आहियूं पर इन जो सबबु इहो आहे त असां ज़ालिम न आहियूं ऐं असां अमन चाहियूं था। पोइ छो तव्हां ज़ालिमनि जो साथ पिया ॾियो। रबन आऊं वाइदो थियो त ॿिया फल कमाल ख़ान ऐं ओठे जो साथ ॾियनि पर जे हाकिम ख़ान उन्हनि जो साथ न छॾियो त आऊं परे थी वेंदुसि। इहो मुंहिंजो तव्हां सां वाइदो आहे ऐं मूंखां जेतिरो थी सघियो मां तव्हांजी मदद कंदुसि। उमेद त पंहिंजे भाउ सां मिलण खां पोइ हक़ीक़त खे सम्झी हुई।
रबनि जे हथ शायदि ही ज़ालिम गफ़ार ख़ान खे माराइणु चाहिनि, पर जे रबनि ईअं करे थो त तूं छा थी सम्झी मुंहिंजी भेण? रबनि ईअं कंदो कॾहिं बि न। रबनि अहिड़ो ग़लति क़दम कॾहिं बि न खणंदो। तॾहिं थी ज़ालिम परेशान आहिनि ऐं असांखे धमकाइनि पिया। इहो त मां बि सम्झां थी त हीअ असांखे धमकाए ख़ौफ़ ज़दा करे पोइ रबनि सां मिलाईंदा, त जीअं असां रबनि सां मिलूं त रुगो ख़ौफ़ में वकोड़ियल हुजऊं ऐं रबनि असांजी इहा हालत ॾिसी गफ़ार ख़ान खे मारण में देरी कोन कंदो। इन करे चवां थो भेण त असांखे साबित क़दम रहणो पवंदो। जेकॾहिं असां ख़ौफ़ में अची वियासीं त पोइ हू रबनि खे ब्लैकमेल कंदा। जॾहिं बि हू असां सां मिलण अचनि त रबनि जी हिमत असांखे ई वधाइणी पवंदी। असांखे हा त रबनि त अॻे दिलेर ऐं हिम्मत वारो आहे, हू उन्हनि ज़ालिमनि अॻियां कॾहिं बि कोन झुकंदो। पर जेकर ही रबनि खे कमज़ोर करे पोइ असां सां मिलाइण लाइ अचनि था न, त उन खां पोइ उन जी हिम्मत असां वधाईंदासीं। हे ज़ालिम मूंखे मारणु चाहिनि था त भले मारे छॾनि, पर मां इन्हनि ज़ालिमनि जे अॻियां कॾहिं बि कोन झुकंदुसि। मालिक कंदो त असां हितां जल्द आज़ाद थी हलिया वेंदासीं। रबनि असांखे हितां आज़ाद कराइण जो को न को रस्तो ज़रूरु ॻोल्हे वठनि। न रईस चांहि वठो। छोटू, छा सच में मां तोखे रईस लॻंदो आहियां? मां त छा, पर ॻोठ जा सभु माण्हू तोखे रईस चवंदा आहिनि। रईस थियणु असांजे नसीब में न आहे छोटू। अहिड़े हे अदा, तूं त हूअं बि रईस आहीं। रईस को पैसनि सां थोरे थींदो आहे। रईस थियण लाइ इख़लाक़ हुजे ऐं उहो इख़लाक़ तो में आहे, ऐं साईं खां पोइ तूं हिन ॻोठ जो रईस आहीं। अदी, मालिक साईं वॾे रईस ऐं तुंहिंजे सिर ॾे ख़ैरु करे। मां हिन घर जो नौकर बणिजी पूरी ज़िंदगी गुज़ारणु चाहियां थो। ईअं त मां बि हिन घर जो नौकर आहियां, पर जॾहिं मां ॿारनि सां रांदि करण लाइ वेंदो आहियां त हू बि मूंखे नंढो रेस छॾींदा आहिनि। सच छोटू, तोखे बि रेस छॾींदा आहिनि? हा जीजा। पर छो? हू चवंदा आहिनि त मां वॾे साईं खे जेको कुझु बि चवंदुसि उहो न कोन कंदो, पोइ त मां नंढो रेस थियुसि न। जेकॾहिं तूं असांखे को बि कमु चयो न त न मां तोखे जवाबु ॾेई सघंदसि ऐं न ई वरी वॾो साईं। हाणे ख़बर पई त जेको बि कमु तव्हां को वठिणो हुजे न त छोटू खे चइजे। तोखे कुझु चवण जी ज़रूरत ई न आहे, तुंहिंजो कमु पाण ई थी वेंदो। बाबा साईं जो ख़ैर। ख़ुशि हूंदो। बाबा साईं, ज़मीन जो कमु त कयूं था, पर ख़तरो वॾो आहे। बाबा तव्हां घबरायो न, तमामु जल्द ज़ालिमनि जो सफ़ायो करे वठंदासीं। बाबा साईं ओठे बि ॻोठ में अचणु शुरू कयो आहे। बाबा साईं, उहो ताड़ लाइ हिते ईंदो आहे, उनखे रोके छॾियो। बाबा साईं ताड़ करे ॾींदा ओचितो घुमरी। तव्हांजी हिफ़ाज़त लाइ हमरा बीठल आहिनि, तव्हां वधीक घबरायो न। जेकॾहिं ज़रूरत पई न, ॿिया हमरा बि घुराए वठंदासीं, जिन जी हर वक़्तु ॻोठ जे ॿाहिरां नज़र हूंदी। पर जेकॾहिं दुश्मन आया बि न त उन्हनि खे उते रोके वठंदा। तव्हां बेखौफ़ थी ज़मीन जो कमु कयो। जी बाबा साईं, जेको तव्हांजो हुकुम। अॼुकल्ह तुंहिंजे इन ई किरोध ओठे जूं पाड़ूं पटे छॾियूं आहिनि ऐं वारिस खे बि वञी आज़ार में विधो अथनि। तूं त ईअं थी चवे ॼण वारिस खे मूं क़ैद कयो हुजे। ओठो केरु त तूं केरु? जहिड़ो ओठो ज़ालिम तहिड़ी तूं करो थी। ॿिन्हिनि जो अलाह पाड़ो पटे त असां हिते सुख जो साह खणूं। जॾहिं ओॾा तोखे सुख मिलिया हुया त हिते धिका खाइण जे लाइ तूं छो आई आहे? वॾी में वॾी ग़लती असांजी हुई जो असां हिते आयासीं। न आहे त चूं न ई मुसीबतूं असांजे मथां अचनि। पोइ हितां वञे छो नथी? जॾहिं तोखे ख़बर बि आहे त ही मुसीबतनि जो ॻोठ आहे, पोइ हितां निकिरे छो नथी? हिन चकर रुगो वारिस खेरनि सां मोटी अचे, पोइ हलिया वेंदासीं। अॻियां बि ओठो आहे, ओठो। उहो वारिस खे पूरो करे उनजी लाश हिते मोकिलींदो। ज़ालिम खे डिगो रसो आहे, जॾहिं बि मरंदो बुछड़ो थी मरंदो। तूं ओठे खे छॾ, तूं पंहिंजे मुड़ुस जो सोच, सम्झी? पंहिंजे मुड़ुस जो। मुंहिंजी दान त अलाह खे आहे, मुंहिंजो इंसाफ़ हू ई कंदो ऐं हिकु हिकु खां हिसाब बि वठंदो।
मामा तू हाणे असांजे विच में फ़ैसिलो कर। वरी छा जो फ़ैसिलो कयां? मामा जॾहिं तो सुलक्षणी मूंसां शादी करण लाइ तयारु आहे, पर हे पीरू विच में टंगण ई बीठो आहे। ख़ुदा जो कसम बाबा, सुलक्षणी मूंखे चयो हा तूं मूंखे वणंदो आहे, मां तोसां शादी कंदमि। इंसान अड़े कारी कूड़ा, कसम न खण, कसम न खण। तुंहिंजे मुंहुं वांडे में आहे छा जो सुलक्षणी खे तूं वणंदे? हा साईं, बाक़ी मूंखे छॾे तो गंजे सां शादी कर। अड़े कजो दे तूं। अरे 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 छॾो छा? अरे अरे छोरा छॾो। अरे 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 छॾो। अरे बस कयो छोरा, बस कयो। या माई तव्हांखे विड़ाए अहिड़ो माओ कराईंदी सफ़ा। बाबा वो बछड़ो कान थी करे, पर मूंसां शादी करण लाइ तयारु आहे, पर हू तूं मूंसां थी करे। अरे बस ॾे बस छोरा, तव्हां पाण में न विड़ो। मां सुलक्षणी सां पाण मिली अचां थो, त उन्ही खां पुछी अचां थो तूं कंहिंसां शादी कंदी। जेकॾहिं हुन हिक सां बि शादी कई त ॿिए खे हटिणो पवंदो। छा इहो फ़ैसिलो तव्हांखे क़बूल आहे? क़बूल आहे बाबा, क़बूल आहे। हाँ मामा मूंखे बि क़बूल आहे, पर उन खां पुछा तूं ईमानदारी सां कजांइ, मतां पंहिंजे पुट जे वारो वेही वञे। मुंहिंजे लाइ तव्हां ॿई बराबरि आहियो, मां कंहिंजो बि तरफ़ कोन वठंदुसि। बाबा पोइ वञ वञ, हींअर सुलक्षणी खां पुछा करे अच, पोइ मां मलिया अब्बास जे मुंहं ते दांगी। इहा दांगी त तुंहिंजे मुंहं मथां मलियल आहे, रुगो मामा थी अचे। वरी मूंखे थो चए बाबा साईं, बशू बि गद्दारी कई, हाणे मोहिब बि गद्दारी थो करे। बाबा साईं, मां पाण मोहिब खे गफ़ार खान जे ॻोठ वेंदे ॾिठो आहे, रबनि सां ॻाल्हियूं कंदे ॾिठो आहे। मोहब मां गद्दारीअ जी उमेद न हुई, पोइ ही असां सां छोक जो गद्दारी करे। थी सघे थो बाबा साईं, हू पंहिंजे भाउ खे बचाइण लाइ भॼंदो रहे। जॾहिं त वलूअ खे छॾाइण जी असां बि कोशिश कयूं था, ऐं ओठो बि गफ़ार खान सां मिली आयो आहे, ऐं उन्हनि जा माण्हू बि असांजे कब्ज़े में आहिनि, त पोइ ॿुधाए त मोहब परेशान छो थियो आहे? जेकॾहिं गफ़ार खान ऐं रबन सां मिलण वियो आहे त पोइ कंहिंजी इजाज़त सां वियो आहे? छा गफ़ार खान असांखे कमज़ोर न सम्झंदो? असां ऐं असांजा माण्हू कमज़ोर थी विया आहिनि। बाबा से जेको मां ॾिठो उहो तव्हांखे ॿुधायो, हाणे हक़ीक़त छा आहे इहो तव्हांखे मोहिब बि ॿुधाईंदो। कमदार जी बाबा साईं। वञी मोहब खे हिते वठी आ। हाज़ुर बाबा साईं। कमदार तूं ऐं शमू इहा ॻाल्हि पंहिंजे ज़हन में विहारे छॾियो त इहा ॻाल्हि कमाल खान जी ओठे ताईं न पहुचे, न त हू ईअं ई सम्झंदा त मां हुननि सां अंदरूनी तौरु गद्दारी पियो कयां। जेसि ताईं मां इन मसइले खे हल नथो कयां, तेसि ताईं इहा ॻाल्हि ओठे ऐं कमाल खान ताईं न पहुचे। पुठा हाणे असांखे वापसि रहणु घुरिजे। घणो वक़्तु असां ॿाहिरि नथा रही सघूं, न त हाकिम खान जो शक असांजे मथां पइजे। इहो शक उनजो अजायो थींदो, ओताक में वेही वेही बोर थींदासीं, आख़िर त ॿाहिरि निकिरंदासीं न। पुठा हाणे वलू जो सोच, हुनजो छा करणु घुरिजे। हुते असांजा हमरा घणो वक़्तु हुनखे क़ैद में नथा रखी सघनि। जेकॾहिं उनखे मारे था छॾियूं त पलांत में हाकिम खान वारिस खे मारे छॾींदो। वारिस खे असां मारींदासीं, जेकॾहिं हुनखे हाकिम खान मारे विधो त कहिड़ो फ़र्क़ु थो पए? असांजे विच में जेके ॻाल्हियूं हलनि थियूं, वलू जी मौत खां पोइ इहे ॻाल्हियूं अञा अॻिते वधी वेंदियूं। इन करे चवां थो मसइलो कुझु असांजी सोच खां उबतर न थी वञे। इन करे वलू खे ज़िंदा रहणो पवंदो। जेकॾहिं वलू खे माराइणो आहे त पोइ चऊं था पंहिंजे हमराहनि खे हुनखे मारे उते खॾ कोठरे हुनखे उते दफ़नाए छॾनि। पोइ त वलू जी मौत असांखे को बि फ़ाइदो न ॾींदी। कमाल खान, जेकॾहिं असांखे वलू जी मौत मां फ़ाइदो वठिणो आहे त कुझु टाइम असांखे इंतज़ारु करिणो पवंदो। मुनासिबु वक़्तु अचे जॾहिं असांखे वलू जी मौत मां फ़ाइदो पवंदो, असां पंहिंजे हमराहनि खे चई छॾींदासीं त उहे वलू खे पूरो करे छॾींदा। ठीकु आहे ओठा, जीअं तोखे मुनासिबु लॻे। पाण खे बि हाणे ओताक ते हलणु घुरिजे। हाकिम खान शहर खां वापसि अची वियो हूंदो। हलियो। हुकुम कयो बाबा साईं, हीअं यादि कयो अथऊं। रबना बाबा तूं मोहब सां राब्ते में रहंदो कर ऐं उन खां इहा जांच कर त उन सां वलू मिलियो या न। जेकॾहिं वलू रस्ते में ई दुश्मननि जे वर चढ़ी वियो न त मोहब खे वलूअ जो लाश ई मिलंदो।
ऐं पोइ असां कॾहिं बि वारस ऐं मीरा खे आज़ादु कराए कोन सघंदासीं। ठीकु आहे बाबा साईं, मां शाम जो फ़ोन करे मोब खां हाल मिली वेंदो बाबा साईं। जॾहिं त हैबत वलू खे ॻोठ जे ॿाहिरां छॾे आयो आहियूं, उते वलू खे कहिड़ो ख़तरो आहे? हिन वक़्तु बि हाकिम खान जे ॻोठ ॿाहिरां कमाल ऐं ओठे जा माण्हू मौजूदु हूंदा। ऐं वॾी ॻाल्हि त उहे ॿई एॾा त शैतान आहिनि जो ख़तरे खे पहिरियां ई परखे था वठनि। मूंखे इहो ई ख़ौफ़ आहे जेकॾहिं वलू ओठे ऐं कमाल खान जे माण्हुनि जे हथ चढ़ी वियो न त उहे उनखे मारण खां सवाइ कॾहिं बि कोन छॾींदा। ख़ुदा कंदो बाबा साईं त वलू उते ख़ैरियत सां पहुची वियो हूंदो ऐं शाम ताईं मोब हुनखे ॻोल्हे वठंदो। जेकॾहिं मोब वलूअ सां मिलंदो पोइ मोब खे ओठे जी असलियत ॿुधाईंदो। ऐं पोइ इहो वाहिद माण्हू आहे मोब जेको वारस ऐं मीरा खे छॾाइण में असांजी मदद कंदो। सिर्फ़ु हाकिम खान जो हिकिड़ो माण्हू असां सां साथ ॾे त पोइ मीरा ऐं वारिस खे उतां आज़ादु कराइणु मुंहिंजो कमु आहे बाबा साईं। ख़ुदा कंदो त भलाई थींदी, छो त असां सॼी ज़िंदगी कंहिंसां बि मदाई नाहे कई। वोबंग ख़बर ॿुधी आहे त अचो कमाल खान अचो। हा हाकिम खान। कमदार ओठे ऐं कमाल खान जी हली मानी लॻर आहे। हाज़ुर बाबा साईं। असां सोचियो त तव्हां शाइर हूंदव, इन करे असां बि बनी ते निकिरी वियासीं। वेहो ठा वेहो, मानी लॻे त हली गॾिजी खाऊं था। वेहो। माइसो लछड़ी तो असांखे छा सम्झो आहे? गॾा सम्झो आहे, गिदड़ सम्झो आहे या भोलो सम्झो आहे? जेको हूंदो आहे न उहो पाण ते पाण मिसाल ॾींदो, उते तोखे न आहे सम्झो। हा माई, इहो छा पई चवे? अड़े पोड़ा कम जी ॻाल्हि कर ऐं हितां पेर ड्रा। मुंहिंजो मिट फिरे न अहिड़ा पादर हणंदो सां यादि कंदे। पी जॾहिं के तूं पादर हणंदे बेलचड़ो थींदे त पादर त खाईंदे। मां त तुंहिंजी न्याणी जेतिरी आहियां, तूं मूंसां शादी करण जा ख़्वाब थो ॾिसई। लछणी ये तू छा पई चई? ही मोई चए तो तू मूंसां शादी कर। छा? न छोरा, ई माई कूड़ थी हाणे। मामा ही कूड़ कान पे हाणे, तू असुल खां वठी लुंधो आई। असां तोखे चयो त तूं असांजी शादी जो ॻाल्हि आहे, हिते वरी तूं पंहिंजो पियो चक्कर हलाई। अरे छोरा, मां तव्हांखे सही थो चवां, ही माई कूड़ थी हाणे। हाय अल्लाह, ही मूंखे कूड़ो थो चए पागो चंड्रो। निकर मामा, मां चवां त तूं निकिरी वञ। अरे छोरा, बस बाबा बस, असां अजायो बेअदब थी तोखे सटको ॾियूं, इन खां सुठो त हिते तां निकिर। पेर ड्रा। ही माई तव्हांखे पिन रहंदी ऐं तव्हांजो अहिड़ो असरु कंदी जो तव्हांजो राज तमाशो ॾिसंदो राज। हा हा मामा, राज तमाशो ॾिसे, मां तोखे शादी करे ॾेखारींदुसि। तूं न, मां। पहिरियां वञी पी खे संभालियो, पोइ अची मूंसां शादी करण जा ख़्वाब ॾिसिजो। बाबा, मामा। रईस जो अलाए कहिड़ो जो मूंखे घुराए, मथां वरी कमाल खान वारा अची विया ऐं हू ख़ामोश थी वियो। मोए मां तोसां कूड़ न हणंदुमि, तोखे मां रबनि सां मिलंदे ॾिठो आहियां। शायद तूं गद्दार थी चुको आहीं। गद्दार शमू, गद्दार तूं थी सघे थो, आऊं न। जेकॾहिं तूं गद्दार न आहीं त हुन तरफ़ छो वेहीं? हाणे मूंखे ख़बर पई त इहा चमचागिरी तो कई आहे, तो। बस मोहिब बस, होश में ॻाल्हा, न त छा कंदे? हा ॿुधाए छा कंदे? होश कयो, छो था पाण में विड़ो, माण्हू खिलाईंदो छा? होश मां त मोहिब निकिरे थो। जेकॾहिं मां होश मां निकिरी वञा न, हिन वक़्तु तूं मोहल हुजी आहे, मोहल। अॻ में घणा खून कया अथई, छा तूं शमूअ खे मारींदई? कमदार, मां चवां थो हिन खे हितां जो हितां वठी वञ, न त इते जो इते हिनखे लटाए वेंदो मां। हथ त लाए ॾिस, तोखे ख़बर पइजी वेंदी हिन शमूअ जी। नथो चवां त नथो मुड़ी, हा नथो मुड़ी। हथ कढ, छो था विड़ो पाण में? वठी वञ हिन कमीने खे, तो जल्दी वठी वञसि। तोखे त मां ॾिसी रहंदमि, ॾिसी। हल छा ॾिसंदे मूंखे? हल
मत पारा ॾिसी रहां। शमू तूं हल हल होश न वञा हल ता। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।